अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो, असांजे हिन हलंदड़ मुआशिरे में केतिरा ई अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जिन खे ॿ टे रुपया सवाया अची वेंदा आहिनि त उहे पंहिंजी असुलु हैसियत विसारे छॾींदा आहिनि। जीअं ई पैसो उन्हनि जी ज़िंदगी में ईंदो आहे त उन पैसे जी वजह सां पंहिंजे मिटनि माइटनि सां तालुक़ु तोड़े छॾींदा आहिनि, पंहिंजे दोस्तनि भाइरनि सां उथणु वेहणु ख़तमु करे छॾींदा आहिनि। जे अगरि उनजो कंहिं चङनि सां वास्तो हूंदो त उन चङनि वारे वास्ते खे ख़तमु करे छॾींदा। त मां उन पंहिंजे दोस्तनि भाइरनि खे ॿुधायां थो जेके पंहिंजी ज़िंदगी में पैसे जे करे हर शइ विञाए था छॾनि। अज़ीज़ भाइरो, यादि रखे छॾिजो, इहो पैसो तव्हां वटि हमेशह न रहंदो। सही मुस्लिम में इमाम मुस्लिम रहमहुल्लाह हिकु हदीस ज़िक्र कई आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त यक़ूलु इब्नु आदम माली माली। इंसान हमेशह चवंदो रहंदो आहे त मुंहिंजो माल, मुंहिंजो माल, मुंहिंजा पैसा, मुंहिंजा ॾोकड़। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त इंसान जो माल सिर्फ़ु 3 सूरतुनि में उन जे लाइ आहे। सभ खां पहिरीं सूरत मा अकलत फअफ़नैत। सभ खां पहिरीं सूरत इहा आहे त जेको बि माल हुन खाधो ऐं ख़तमु करे छॾी। औ लबिस्त फअबलैत, या उनजो माल उहो आहे जेको उन कपिड़नि जी सूरत में इस्तेमालु कयो ऐं उहे बोसीदा करे छॾियईं, पुराणा करे छॾियईं। ऐं टीं सूरत उन माण्हू जे लाइ माल उहो आहे औ तसद्दक़त फअमज़ैत। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेकर कंहिं माण्हू खे अल्लाह ताला माल अता कयो ऐं उन माल खे उन अल्लाह जी राह में ख़र्च कयो त सम्झो इहो माल उन जे लाइ आहे। यानी उहो जॾहिं दुनिया छॾे वेंदो त इन माल जो बदिलो उनखे मिलंदो क़यामत जे ॾींहुं। बाक़ी इन खां अलावा जेतिरो बि उनजो पैसो आहे, भले उहो करोड़नि जो मालिक न हुजे, लखनि अरबनि खरबनि जो मालिक हुजे, उहो पैसो उनजो न आहे, उनजी वारिसनि लाइ आहे। त इन पैसे जे करे इंसान तूं पंहिंजी औकात छो थो विसारे? छा तूं क़ुर नथो पढ़ी? अल्लाह रब्बुल आलमीन क़ुर में छा फरमायो? फरमायो वला तमशी फिल अर्दि मरहा, ज़मीन में तकब्बुराना अंदाज़ सां न हल। इन्नका लन तख़रिक़ल अर्द वलन तबलुग़ल जिबाल तूला। तुंहिंजी हैसियत हेतिरी कोन्हे जो तूं ज़मीन खे फाड़े सघीं या तूं जबलनि खे टुकड़ा टुकड़ा करे सघीं। तूं महज़ हिकु इंसान आहीं। अल्लाह ताला तोखे नवाज़ियो आहे, रब जो शुक्र अदा कर ऐं अल्लाह जी राह में ख़र्च कर, सुठो खा, सुठो पा, पंहिंजनि सां फिटा न, पंहिंजे दोस्तनि यारनि सां तालुक़ु सुहिणो रख। इहो पैसो तो वटि हमेशह न रहंदो, बल्कि पैसे जूं इहे ई 3 शिकलूं जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायूं, बसि इहे ई हिन हर उन इंसान जे लाइ जेको पंहिंजी ॾींहं राति पैसनि में लॻाए थो। हिते मां हिकिड़ी ॻाल्हि एक्स्ट्रा चवंदुसि अज़ीज़ भाइरो, असां बस औकात पैसे जे चकर में अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात खे बि विसारे छॾींदा आहियूं ऐं हलाल ऐं हराम जी तमीज़ विसारे छॾींदा आहियूं, अल्लाह जे दीन खां परे थी वेंदा आहियूं। पैसो ईंदो आहे त निमाज़ असां खां हली वेंदी आहे, असां खां दीन हली वेंदो आहे। कई मामलात असांजा पैसे जे करे ख़तमु थी वेंदा आहिनि। त यादि रखे छॾियो, इहो पैसो तव्हांजे लाइ वबाल आहे। इन जे करे अहिड़े पैसे खां दुआ करो त अल्लाह महफ़ूज़ रखे। बरकत वारो पैसो मिले, भले चंद रुपया मिलनि पर सुठा मिलनि, जिन खे माण्हू अल्लाह जी राह में बि लॻाए ऐं पंहिंजी ज़ात खे पंहिंजी ज़ात ते बि इस्तेमालु करे ऐं तकब्बुराना रवैये खां बचे। अल्लाह ताला शाला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।